अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिन भाइयों ने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया पहले हमारे चैनल को सब्सक्राइब करें और साथ में बेल आइकन बटन को दबा दीजिए लेटेस्ट वीडियो देखने के लिए। वीडियो अच्छी लगे तो लाइक शेयर जरूर करना। थैंक्स फॉर माय वाचिंग। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तों, अल्लाह ताला जल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद मां हिकिड़ी आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में तव्हांजे ख़िदमत गिरामी में चंद ॻाल्हियूं अर्ज़ करणियूं आहिनि। रबीउस सानी शरीफ़ जो ही पहिरों महीनो आहे, पहिरों जुमो आहे। उन पहिरें जुमे ते मूं तव्हांजे आॾो जेका आयत सगोरी तिलावत कई आहे, इंशा अल्लाह ताला इन्ही जे बारे में अॼोके जुमे खां अलावा आइंदा भी तफ़सील सां गुफ़्तगू कई वेंदी। अल्लाह ताला खां दुआ है पंहिंजे हबीब जे सदके शाल मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब खां अव्वल अवां खे मां तर्जुमो अर्ज़ कयां त आयत करीमा में अल्लाह पाक जो छा इरशाद आहे, उन खां बाद में उन जो तफ़सीर मसइला ॻाल्हियूं इंशा अल्लाह खुदा तौफ़ीक़ ॾींदो तव्हांजे आॾो पेश कंदासीं।
मोहब्बत ज़ौक़ शौक़ सां बुलंद आवाज़ सां हबीब करीम ते दुरूद पढ़ो। मां तव्हांखे अल्लाह जो क़ुरान पाक ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु व मनवालु पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अला इन जी माना है ख़बरदार। इहो लफ़्ज़ उन जाइ ते कतब आणबो आहे, उते ॻाल्हाइबो आहे जाथे अॻे माण्हूअ खे तवजो ॾियारणु ज़रूरी हुजे। बाबा ख़्याल सां ख़्यालु कजां, हेॾे तवजो करी हीअ ॻाल्हि ज़रूरी थी ॿुधजां मतां विसारे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बि हिन आयत करीमा में जेका ॻाल्हि ॿुधाइण थो चाहे उन खां अव्वल में तव्हांखे असांखे ॿुधण वारनि खे ख़बरदार करे थो। ख़बरदार, हीअ ॻाल्हि तमामु अहम ॻाल्हि आहे, विसारण जहिड़ी कान्हे का। अदम तवजुही जे सबब जे करे मतां तव्हां हिनखे नज़र अंदाज़ करे छॾियो। गौर सां ॿुधजो, ज़रूरी अथव। अला ख़बरदार, इन बिला शको शुबा, हिन में को शक न आहे। औलिया अल्लाह, जेके अल्लाह जा दोस्त आहिनि, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। उन अल्लाह जे दोस्तन के न को हिन दुनिया में खौफ खतरो आ, न को अल्लाह जा दोस्त क़यामत में खौफ खतरे में हूंदा। हितड़े भी आराम सां आहिनि त आख़िरत में भी वलियन खे आराम ऐं सुकून हूंदो। ॻाल्हि त एतिरी आहे त अल्लाह जा वली आराम सां हल, ला खौफ हल, हिते बि खौफ नाहेनि, आख़िरत में भी खौफ कोन हूंदो। ॻाल्हि त इहा आहे, पोइ अलाह छो थो रब चवे ख़बरदार। ॻाल्हि त एतिरी आहे न, बसि अलाह जे वलियनि खे खौफ न आहे। अलाह जा वली खौफ में कोन हूंदा। दुनिया में भी बेखौफ हल, आख़िरत में भी बेखौफ हल, पर अलाह छो चई त ख़बरदार ख़बरदार। ख़्यालु कजो, वलियनि खे हितड़े बि खौफ कोन्हे, आख़िरत में भी खौफ कोन्हे। ख़बरदार त उते चइबा ख़बरदार मतां पेर तिरकई किरी पवे, ख़बरदार साम्हूं दुश्मन वेठो थी, ख़बरदार भणा को गोली न हड़ई, ख़बरदार मतां मरी वञे, इते ख़बरदार चइजे। बाक़ी ॻाल्हि करणी आहे ख़बरदार जुमो थो पढ़जे, इहा ठहे ॻाल्हि कान थी। ख़बरदार फलाणे खे खौफ न आहे, इहा ठहे ज़ाहिर में ॻाल्हि कान थी। आख़िर छो अल्लाह ताला फरमायो आहे अला ख़बरदार थियो? इन ते थोरो तवजो कर, तोखे ॻाल्हि सम्झ में अचेंदी, मसइलो बिल्कुलु आसान थी वेंदो। अदा ख़बरदार हमेशह उते कराइबो आहे जाते इंसान खे जान जो ख़तरो हुजे। अवां जेके थोरा घणा पढ़ियल आहियो, अवां कॾहिं कॾहिं ॾिसंदा हूंदव बिजली जे थंभनि जे मथां लिखियो पियो आहे ख़बरदार। माना हिन थंभे जे वेझो ईंदे अर्थ थी वेंदो, हथ लॻंदी, करंट चिंबड़ी वेंदी, मारे छॾींदी। ख़बरदार माना वेझो न अच, परे हुज। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात बि फरमाए थो ख़बरदार। मुंहिंजनि वलियनि खे न को दुनिया में खौफ आहे, न को आख़िरत में खौफ आहे, पर तोखे ख़बरदार इन्ही जे करे कयां थो त मतां आम माण्हुनि वांगुरु हुनखे आम माण्हू सम्झी ऐं हुननि जी बेअदबी गुस्ताखी कई थी। बिजलीअ खे हथ लॻाइण सां जान हली वेंदी आहे, पर जे अल्लाह जे वलीअ जी तौहीन कंदे त ईमान हलियो वेंदी। जान वई त मरंदे भला, वरी त उथंदे आख़िरत में अल्लाह जे आॾो ईंदे, पर जे ईमान हलियो वई त हिन दुनिया में भी बेईमान थी रहंदे ऐं आख़िरत में भी काफ़रनि जे जमात में थी उथंदे। ख़बरदार, मुंहिंजे वलियनि खे को खौफ़ न थी, तूं सदाईं खौफ़ में आ। पाणीअ जो खौफ़, बुख जो खौफ़, कर्ज़ जो खौफ़, फसल जो खौफ़, दुश्मन जो खौफ़, चोर जो खौफ़, केतिरा तोखे खौफ़ हल, पर जे अल्लाह जो खौफ़ हूंदई त बि
खौफ हूंदे यार नमाज कदा थी आ मता रब नाराज़ थी पए क़ब्र जो खौफ आ क़ब्र अलाए कीअं थींदी पुछाणो अलाए कीअं थींदो पुलसरात अलाए कीअं थींदी केतिरा ई खौफ हल अल्लाह ताला जी ज़ात फरमाईंदो आहे मां पंहिंजे बाननि खे अहिड़ो इत्मीनान ॾियारींदो आहियां पंहिंजे वलियनि सां अहिड़ो त मां प्यार कंदो आहियां उन मुंहिंजे प्यार ऐं इत्मीनान जे करे मुंहिंजे वलियनि खे दुनिया में बि ख़ौफ़ न आहे त क़ब्र जो बि ख़ौफ़ न आहे त आख़िरत जो बि ख़ौफ़ न आहे मुंहिंजनि वलियनि खे पाण जहिड़ो न भाइजां अॼुकल्ह मुला चवंदा आहिनि न अदा निमाज़ पढ़ो रोज़ा रखो हज कयो ॾाढ़ियूं रखो नफ़िल पढ़ो मस्जिदनि खे आबाद कयो बसि इहो तव्हांजे लाइ खोड़ आहे वलीअ बि इबादत कंदा हा उहे बि इबादत जे करे वलीअ थी विया वलीअ थियो जो नफ़िल पढ़ियईं रोज़ा रखियईं तव्हां बि नफ़िल पढ़ो तव्हां बि वलीअ थियो पुछो न भेण मथा कारा थी विया अथव रहड़े असांखे बि 50 साल निमाज़ पढ़ंदे थियो आहे असांखे त निशान थिए ई कोन ऐं हे रुगो 15 ॾींहं निमाज़ी त कारो चुटो गॾा वारो ठहियो थो वञे पियो इहो ठहियो किथां पोइ तव्हां छो नथा वलीअ थियो अव्हां खे छो नथा माण्हू वलीअ मञनि अव्हां जी विलायत काॾे वई अव्हां छो नथा वलीअ बणिजो अड़े निमाज़ रोज़ो हज ज़कात फर्ज़ आहे कर्ज़ आहे करणो आहे माफ़ी न आहे लाज़मी आहे पर यादि रखजां ख़ुदा पाक जो कसम आहे त वली निमाज़ जे करे कोन थींदो आहे वली जंहिंखे अल्लाह बनाईंदो आहे विलायत रब जे तरफ़ खां मिलंदी आहे अल्लाह जे तरफ़ खां इनाम आहे इंशा अल्लाह ताला टाइम ईंदो मौक़ो ईंदो हिन महीने जे जुमनि ते मां तोखे ॿुधाईंदुसि त अहिड़ा बि अल्लाह जा बाना आया आहिनि जो माउ जे पेटां आया आहिनि अल्लाह अल्लाह कंदा आया आहिनि माउ जे पेटां ॼावा आहिनि ख़ुदा जे ज़िक्र में मशगूल रहिया आहिनि माउ जे पेट मां पैदा थिया आहिनि हो अॻे ई वलीअ लिखिया पिया हुआ पर अहिड़ा बि ख़ुदा जा वली हुआ जो अञा ॼावा ई कोन हुआ दुनिया जे तख़्ते ते आया ई कोन हुआ 400 साल अॻे 40 साल अॻे अल्लाह जा वली ॾस ॾींदा विया त जवान अचेव थो दुरूद मुंहिंजे हबीब मुहम्मद अरबीअ ते वरी ॿियो दफ़ो सलात मुंहिंजे साईंअ ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि अदा हाणे तव्हां सम्झो था ख़ुदा तव्हांखे सम्झ ॾिनी आहे त मूंखे तव्हां ॿुधायो त जेको माउ जे पेटां ॼाओ न नफ़िल न रोज़ो न हज न ज़कात न चालीहो न ख़तम न दुरूद ॼमण सां ई वली इन कहिड़ी कमाई कई थका हो जा कावड़िया आहियो ज़रूरु कावड़ हूंदी साईं यको तकरीर कान कई थी मूंखे बि तव्हां ते कावड़ आहे तव्हां मूंखे बश कयो मां तव्हांखे बश करे छॾियो सलात मुंहिंजे हबीब ते ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ मुस्लमान गौर जो मक़ाम आहे गौर जी ज़रूरत आहे जेको ॼमंदे ई ॼाम आहे चओ सुभान अल्लाह भली ॼायूं माहिरूं संदियूं सालिहनि माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि बाक़ी ॿियनि वेचारनि त ओ जागा अजाया कया उन माई वेचारी अजायो मथो ॿधो अजायो सूर सठई अजायो तकलीफ़ में पई जंहिं निभागो ॼणे ॾिनो ख़ुदा जो कसम आहे लख मुबारकूं अमड़नि खे हुजनि जंहिंजे पेट में ख़ुदा जो वली अञा आयो ई कोन्हे त ख़ुदा जा वली गौस कुतुब अॻे ई ॿुधाईंदा पिया वञनि अवां ॿुधो आहे दाता गंज बख़्श अली हजवेरी ॿुधो अथव अलाए कोन गंज बख़्श फैज़ आलम मज़हरे नूरे खुदा नाकिसारा पीरे कामिल कामिलारा रहनुमा
एडो अल्लाह जो वली आहे, एडो कामिल वली आहे जो ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह, जेको अजमेर में कामिल वली रहियो आहे, जंहिं वली खुदा जे हिकिड़ी निगाह सां, हिकिड़ी नज़र सां हिंदुस्तान में हिकिड़ो माण्हू बि ला इलाहा इल्लल्लाह चवण वारो कोन हो। पर ख्वाजा अजमेरी जमल आयो रुगो हिंदूकार आहे, हिंदू ई हिंदू आहिनि। उन अल्लाह जे वली हीअं जो नज़र खणी फरमाई त निगाह सां 90 लख काफ़र मुस्लमान थी विया। मुला बिस्तरो खणी 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 बिना जी टिकर खुसी वई आहे। बेनमाज़ी खे नमाज़ी बनाए कोन था सघनि। कंहिं हिंदू भील कोली वटि वञनि त ख़बर पए कंहिंखे मुस्लमान था कनि। कुर्बान वलीअ जे निगाह तां निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हज़ारों की तकदीर देखी। खुदा जे वलीअ जी निगाह थी वई त 90 लख बाबा 90 वरी चओ 90 ॻाल्हि हा कासी 90 लख को ॻाल्हि हा छा। मुंहिंजा दोस्त न मुंहिंजे कराची में हैदराबाद में हिन पंहिंजे ओसे पासे 90 लख माण्हुनि जो शुमार मस थींदो। मुंहिंजा भाउ एतिरा माण्हू रुगो मुस्लमान कोन बणायूं बल्कि मुस्लमान बणाइण सां सभिनी खे साहिब विलायत बि बणाए छॾियूं। हा अदा हाणे इहो बि त को मर्द हूंदो न सही जंहिंजी निगाह 90 लख काफ़र मुस्लमान बणाया, जंहिंजे नज़र सां 90 लख गुमराह हिदायत ते आया। आख़िर इहो बि त को मर्द हूंदो या तो जहिड़ो मां जहिड़ो हूंदो? ॻाल्हायो भाउ, मर्द हूंदो न। पर कामिल मुर्शिद थो चवेसि ख्वाजा मोहम्मद उस्मान हारूनी, जंहिं अल्लाह जे वलीअ जी क़बर मके पाक जे क़ब्रिस्तान जन्नतुल मुअल्ला में आहे। ओ मर्द सुतो पियो आहे मके पाक में जन्नतुल मुअल्ला में काबतुल्लाह जे भर में। मुंहिंजा बारा भाउ अज़ीज़ उतराई हिन ओलह जे कुंड ते क़ब्रिस्तान आहे, मशहूर आहे जन्नतुल मुअल्ला। उहो क़ब्रिस्तान आहे जंहिं जन्नतुल मुअल्ला में मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो ॾाॾो बि रखियल आहे। त मुंहिंजे मोहम्मद करीम जी मिठड़ी घरवारी हज़रत ख़दीजतुल कुबरा बि रखियल आहे हुते। सारे जहान जे मोमिनन जी मां बीबी ख़दीजतुल कुबरा, उन जी क़ब्र बि उते आहे। मोहम्मद अरबी जे मिठे ॾाॾे सैयदना अब्दुल मुत्तलिब जी क़ब्र बि उते आहे। त उन ख्वाजा मोहम्मद उस्मान हारूनीअ जी क़ब्र बि उते आहे। पंहिंजे मुरीद खे चई ओ मुईनुद्दीन हितां वञो, मके मदीने न रहो, हिंदुस्तान वञी मुंहिंजे मोहम्मद अरबीअ जे दीन जी तबलीग कर। रसूलुल्लाह जो हदीसूं माण्हुनि खे ॿुधा, रसूलुल्लाह जो दीन सेखार। हिते घणा ई वेठा आहिनि, तोखे विहारण लाइ कोन आंदो अथसि, उते वञी फैज़ पखेड़। पर ॻाल्हि ॿुधी थी, मुर्शिद थो चवेसि साईं हा कहिड़ी अलाए। पाण फरमाइनि था हिंदुस्तान वञ, पर सभ खां पहिरियां जॾहिं हिंदुस्तान में दाख़िल थिए त लाहौर शहर में वञा। लाहौर में अल्लाह जे वलीअ जी क़ब्र थी, जंहिंजो नालो आहे हज़रत दाता गंज बख्श अली हजवेरी। उन जे पेरांधीअ खां वेही 40 ॾिहाड़ा चिल्लो कढजा, उन खां दुआ कराए पोइ वञा, पोइ तुंहिंजा बेड़ा ई पार आहिनि। बसि अबा ॻाल्हि ॿुधायांव हिकिड़ी, मुरीद खे फैज़ मिलंदो आहे मुर्शिद खां। कंहिंखां? चओ वलीअ सभु भला, वलीअ सभु, पर फैज़ किथां मिलंदो? छाजे करे? फैज़ इन जे करे मिलंदो आहे, फैज़ मिलंदो आहे अक़ीदत जे करे। छाजे करे अदा? तव्हां असांखे सभु वलीअ प्यारा आहिनि या न आहिनि? पाण ऐं सुन्नी छा आहियूं बाबा? सुन्नत जमात जा। पाण खे सभिनी वलीअनि सां, पर जहिड़ो पंहिंजे पंहिंजे पीर सां प्यार हूंदो अहिड़ो ॿिए सां हूंदो? छाजे करे? त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहा हक़ीक़ी ॻाल्हि आहे त वलीअ सभु प्यारा, पर मुर्शिद सां इन जे करे वधीक प्यार हूंदो आहे जो उन सां अक़ीदत हूंदी आहे। ऐं जेतिरी अक़ीदत हूंदी ओतिरो फैज़ मिलंदो, जेतिरी अक़ीदत हूंदी ओतिरो। पोइ तो ते आहे तुंहिंजी मर्ज़ी, मां तोखे छो चवां हेतिरो जेतिरो फैज़ खपई ओतिरो अक़ीदो रखो, जेतिरो फैज़ न खपई तुंहिंजी मर्ज़ी। फैज़ खपई त पंहिंजे मुर्शिद सां प्यार कर। बेटा ईसा फरमाईंदो आहे जन्हीअ खे जितां पिरीअ पाण पसाइयो,
हिन मस्जिद खे ॾिसो दरवाज़ा आहिनि 1 2 3 4 5 6 7 8 9 घणा दर थिया था तुंहिंजो मुंहिंजो महबूब हितड़े बीठो आहे तुंहिंजो बि महबूब आहे त मुंहिंजो बि पर मुंहिंजा दोस्त अदीदनि 9 दरवाज़नि मंझां जंहिंखे जितां नज़र ईंदो उहो उतां वाझाईंदो सम्झो था अलाए न हुन दरवाज़े वारनि खे हुतां थो नज़र अचे हिन वारनि खे हितां थो नज़र अचे हिन वारनि खे हितां